वे छाछे मोदी साहब यार ये मागे निडगे जो चंबो आयो खेरा बाबा एड़ी का घर ना बिछाला खुश है ना अब अबे खेरा खैर जो अल्हम्दुलिल्लाह खैर भी खैर लगो प्यार बच्चा संगत बाय तो खेरा वो अब मां नो आयो था जे पाड़े में मना हिते असन जो घर वतो आ छो इते में लॾे आयो नो आयो हा 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 तुझे पाड़े में आयो मां के वरी माणी छो त मौलवी साहब तमाम भलो माण्हू आ ऐं मस्जिद जो पेशमाम भी अब तू केरा मां तो के सुञाणा ही न थो बाबा हाणे त तू सुञाणी थी न हाणे माना तुझे मां पाड़े में आयो न हाणे तू बाक़ाइदे मूंखे चङी तरह सुञाणी ने सम्झे ॿियो ख़ैर आहे माना तोखे हिकिड़ो नंढो कमु हुयो असां आया आहियूं माना असांजो टपड़ कुझु ओॾे पियो आहे घर ॾे कुझु टपड़ खणी आया आहियूं पोइ मां सां गॾु वरी थोरो बचिड़ो जो आयो आहे न नंढड़ा महिमान बि आया आहिनि असांजा मां छो त हाणे पाड़े मां हिकिड़ी खट वठी अचां ऐं हंधि जी महिरबानी कयो त पोइ वरी इनशा तव्हांखे सुभाणे पुॼाए वेंदुमि बाबा पर मां खट तव्हांखे ॼाणां थो हा हा मां तव्हांखे सुञाणा बि नथो दिलजाए की बाबा मां हे हाणे तव्हांजो हिन गिटी में जेको घरु आहे न साम्हूं इहो मुंहिंजो घरु आहे न बाबा अच्छा हा हा पर माण्हू घटि खणी न पोइ वापसी ॾियनि न था शादी में था खणी था वञनि असां उनजे करे असां खानदानी आहियूं बाबा अहिड़ी का ॻाल्हि न आहे मुड़ुस माण्हू छो भला तुंहिंजो खट काॾे वेंदो इनशाला आख़िर करे ओ बा हंधि बि थोरो खणी जाए हा यार माना सियारो आहे न कुझु त मिड़ी असांजो गुज़र सफ़र थी वेंदो न थोरो बाबा लो वारो खट हा लो वारो खट हा यार खड़ी इधर स्कूलर खटे चल और हंधि बि खणी आ न हंधि बि ॾियांव हंधि बि ॾे न बाबा हाणे असांजो बच्चो काथे सुम्हियो आहे थोरो खट त न सुम्हंदो न सियारे जो मौसम आहे न बाबा थधि लॻी वञे हिकु वरी माण्हू अब सवण बाबा जा कंबल अथी त कंबल बि खणी जाए यार हा हा खटे जो त गुज़ारो थी वियो न कंबल बि थी वियो ईअं मिड़े कम खे पटींदासीं न हाणे पंहिंजो त न आहे न असां उते सुम्हंदासीं हेठि हे कंबल हा हे विहाणो हा हा हे रिली महिरबानी करे पोइ मूंखे वापसी ॾिजो मोटार भले साहब तव्हांजो वॾो महिरबानी आहे मोटार ॾिजो मूंखे थोरो करे छॾियो यार मुंहिंजे मथां चढ़िया ॼाणा त नथो ॾेई त वेठो आहे अलाए सुभाणे ॾे मोटाए अलाए न ॾे अलाए मलका माना ॾेई वञे कुझु बार पचोनिया खट कड़ी हुआ इन साईं रोज़ घर वारी जा सोटा जो नथो खड़ी जा मां वेल में पई पियो ॿार भेण काथो वञी की वञी ॻोल्हियां तेसि ताईं घर न मोटींदुमि जेसि ताईं मां हिनखे न ॻोल्हींदुमि न ॻोल्हे कुटींदुमि चङाई जो मक़सदु इहो आहे